बिरियासिटी जे ॻोठ तोर पप्पू वस्तड़ो वासी 7वीं क्लास जो शागिर्द नींगर अनवर अली जोयो गुज़िरियल ॾींहं खां पुलिस रातो लापता बणियल वारिस सख़्त परेशान वाटसन पारां मुख़्तलिफ़ हंधनि मिटनि माइटनि ऐं दोस्तनि वटां ॻोल्हा बावजूदि नींगर जो को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। संदसि घर में कोहराम मथल। इन सिलसिले में नींगर जे नाने याक़ूब जोयो ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं ॾोहिटो अनवर अली जोयो घर खां निकितो हो, वापसि नाहे आयो। हुननि ॿुधायो त असांजी कंहिंसां का बि दुश्मनी नाहे, ख़बर नाहे नींगर काॾे निकिरी वियो आहे। असां मुख़्तलिफ़ शहर जे बस स्टॉपनि तोड़े मिटनि माइटनि समेत दोस्तनि ऐं दरगाहनि ते ॻोल्हा कई आहे, पर 24 कलाक गुज़रण बावजूदि को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। हुननि तक जे चूंडियल MPA सैयद हसन अली शाह, SSP नौशरो फ़िरोज़, सेशन जज नौशरो फ़िरोज़ ऐं वस वारनि ऐं शहरनि खे अपील कई आहे त नोटिस वठी नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।